M6 मोटरवे मेगा स्कैंडल में रुगो नौशेरो फिरोज ज़िले अंदर 3.5 अरब रुपयनि जी करप्शन जा छरकाईंदड़ इंकशाफ थिया आहिनि। ख़ानगी टीवी चैनल जी रिपोर्ट मूजिब नौशेरो फिरोज ज़िले में मोटरवे प्रोजेक्ट में घोबियनि बाबति 3 रुकनी इंक्वायरी कमेटीअ जी रिपोर्ट साम्हूं आई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त ज़मीन जी ख़रीदारीअ जे नाले ते खातेदारनि खे 3 अरब 53 करोड़ रुपयनि जी अदायगीअ लाइ 857 चेक ॾिना विया। सिंध बैंक के अकाउंट में 3 अरब 40 करोड़ रुपया कढिया विया। रिपोर्ट मूजिब खातेदारनि जी लिस्ट में केतिरनि ई खातेदारनि जा नाला ऐं ॿिया तफ़सील गायब हुआ। NH पारां DC नौशेरो फिरोज के 94 करोड़ रुपयनि जो चेक ज़िले ट्रेज़रीअ में जमा करण लाइ ॾिनो वियो। अॻूणे DC चेक ट्रेज़री बदिरां पंहिंजे DD अकाउंट में जमा करायो। DD अकाउंट मां बाद में उहे फंड सिंध बैंक मुंतक़िल कया विया। रक़मूं कढाइण लाइ सिंध बैंक शाम 6 वॻे खां राति 11 वॻे ताईं खुलंदी रही। रिपोर्ट मूजिब खमीसो नाले शख्स जे नाले ते 7-8 चेक्स जे ज़रिए 70 करोड़ रुपया कढिया विया। बबलू राम जे नाले ते 23 चेक्स ज़रिए 29 करोड़ 69 लख रुपया कढाया विया।